अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इंशाअल्लाह अज़्ज़वजल अॼु असां 18 ऐं 19 सिपाहे ते मुश्तमिल सूरह फुरक़ान जो सिंधी तर्जुमो कंज़ुल ईमान ॿुधण जी सआदत हासिल कंदासीं। जिन दोस्तनि अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो, सब्सक्राइब करे वठो। जेकर वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं कमेंट ज़रूरु कजो। जेकर का अवां सजेशन ॾियणु चाहियो, का तजवीज़ ॾियणु चाहियो त ज़रूरु कमेंट कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾी बरकत वारो आहे उहो जंहिं नाज़िल कयो क़ुरान पंहिंजे बाने ते जीअं समूरे जहान खे डिॼारींदड़ हुजे। उहो जंहिंजे वास्ते आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही आहे ऐं उन इख़्तियार न फ़रमायो औलाद खे ऐं संदसि बादशाही में को बि शरीक न आहे। उन हर शइ पैदा करे ठीक अंदाज़े ते रखी ऐं माण्हुनि उन खां सवाइ ॿिया ख़ुदा ठाहे वरिता जो उहे का बि शइ पैदा नथा कनि ऐं पाण पैदा कया विया आहिनि ऐं पाण पंहिंजी ज़ात जे नफ़े नुक़सान जा मालिक न आहिनि ऐं न मरण जो इख़्तियार अथनि ऐं न जीअण जो ऐं न ई उथण जो। ऐं काफ़िरनि चयो ही त न आहे मगर बोहतान जेको उन घड़ियो आहे ऐं उन ते ॿियनि माण्हुनि उन जी मदद कई आहे। बेशक उहे ज़ुल्म ऐं कूड़ ते आया ऐं चयऊं हीअ अॻियुनि जूं कहाणियूं आहिनि जीअं उन लिखी वरितियूं आहिनि। पोइ उहे उन ते सुबुह ऐं शाम पढ़ियूं वञनि थियूं। तूं फ़रमाए उनखे उन नाज़िल कयो आहे जेको आसमान ऐं ज़मीन जी हर ॻाल्हि ॼाणे थो। बेशक उहो बख़्शींदड़ महिरबान आहे। ऐं चयऊं उन रसूल खे छा थियो आहे, मानी खाए थो ऐं बाज़ारुनि में घुमे फिरे थो। छो न लाथो वियो उन सां गॾु को मलाइक जेको उन सां गॾु डिॼारींदड़ हुजे हा, या ग़ैब खां उनखे को खज़ानो मिली वञे हा, या उनजो को बाग़ हुजे हा जंहिंमां खाए हा। ऐं ज़ालिमनि चयो तव्हां त पैरवी नथा कयो मगर हिकु अहिड़े माण्हूअ जी जंहिं ते जादू कयल हुजे। ए महबूब ॾिस तुंहिंजे वास्ते कहिड़ा मिसाल था ठाहिनि। पोइ गुमराह थिया जेकी हाणे का बि राह नथा लहनि। वॾी बरकत वारो आहे उहो जो जेकॾहिं घुरे त तव्हांजे वास्ते घणो बहितर करे छॾे। बाग़ जिन जे हेठां नहरूं वहनि ऐं कंदो तव्हांजे वास्ते बुलंद माड़ियूं। बल्कि ही त क़यामत खे कूड़ो चवंदा आहिनि ऐं जेको क़यामत खे कूड़ो सम्झे असां उन जे वास्ते तयार करे रखी आहे ॼिभी हणंदड़ बाग़। जॾहिं उहा उन्हनि खे परे खां ॾिसंदी त ॿुधंदा उनजो जोश ऐं गजगोड़। ऐं जॾहिं उन जे कंहिं सोढ़ी जाइ में सटिया वेंदा ज़ंजीरुनि में जकड़ियल त उते मौत घुरंदा। फ़रमायो वेंदो अॼु हिकिड़ो मौत न घुरो ऐं घणई मौत घुरो। तूं फ़रमाए छा उहो भलो आहे या हमेशह वारो उहो बाग़ जंहिंजो वाइदो परहेज़गारनि सां कयो वियो आहे। सो उन्हनि जो इनाम ऐं इंजाम आहे। उन्हनि जे वास्ते उते दिलि घुरियूं मुरादूं आहिनि जिन में सदाईं रहंदा। तव्हांजे रब जे ज़िम्मे वाइदो कयल आहे घुरियल ऐं जंहिं ॾींहुं गॾु कंदो उन्हनि खे ऐं जिन खे अल्लाह खां सवाइ पूॼींदा आहिनि। पोइ उन्हनि महबूदनि खे फ़रमाईंदो छा तव्हां गुमराह कयो हो मुंहिंजे बाननि खे या ही पाण रस्तो भुली विया। उहे अर्ज़ु कंदा पाकाई आहे तुंहिंजी, असांखे लाइक़ु न हो जो तोखां सवाइ कंहिं ॿिए खे मौला बनायूं। पर तूं उन्हनि खे ऐं उन्हनि जे अबनि ॾाॾनि खे नफ़ो ॾिनो एतिरे ताईं जो उहे तुंहिंजी यादगिरी विसारे वेठा ऐं उहे माण्हू हुआ ई हलाक थियण वारा। पोइ हाणे तव्हांजे ॻाल्हियुनि खे तव्हांजे महबूदनि कूड़ो ठाहियो। पोइ न त तव्हां अज़ाब फेराए सघंदव ऐं न पंहिंजी मदद करे सघंदव। ऐं तव्हां मां जेको ज़ालिम आहे असां उनखे वॾो अज़ाब चखाईंदासीं। ऐं असां तोखां अॻु में जेतिरा बि रसूल मोकिलिया समूरा अहिड़ा ई हुआ, मानी बि खाईंदा हुआ ऐं बाज़ारनि में हलंदा हुआ। ऐं असां तव्हां मां हिकिड़नि खे ॿियनि जे वास्ते आज़माइश बनायो आहे। ए इंसानो छा तव्हां सब्र कंदव? ऐं ए महबूब तुंहिंजो रब ॾिसे थो। ऐं चयो उन्हनि जेकी असांजे मिलण जी उमेद नथा रखनि असां ते मलाइक छो न लाथा विया। असां पंहिंजे रब खे ॾिसूं हा। बेशक पंहिंजे दिलि में घणेई वॾाई कयाऊं ऐं वॾी सरकशी ते लही आया। जंहिं ॾींहुं मलाइकनि खे ॾिसंदा उहो ॾींहुं मुजरिमनि जे वास्ते ख़ुशी जो न हूंदो ऐं चवंदा इलाही असां ई उन्हनि में का आड़ करे छॾ रुकावट वारी। ऐं जो कुझु उन्हनि कम कया हुआ असां इरादो फ़रमाए उन्हनि खे दज़ जे सननि ज़रनि वांगुरु पखिड़े छॾियो।
जन्नत वारा उन ॾींहुं चङी जाइ ऐं हिसाब जे 2 पहरनि खां पोइ आराम जी सुठी जाइ ते हूंदा। ऐं जंहिं ॾींहुं फाटी पवंदो आसमान ककरनि खां ऐं मलाइक लाथा वेंदा पूरी तरह उन ॾींहुं सची बादशाही रहमान जी आहे। ऐं उहो कॾहिं काफ़िरनि ते सख़्तु आहे ऐं उहो ॾींहुं काफ़िरनि ते सख़्तु आहे। ऐं जंहिं ॾींहुं ज़ालिम पंहिंजा हथ वरी वरी चॿींदो चवंदो हाय कंहिं तरह मां रसूल सां गॾिजी वाट वठां हा, हाय मुंहिंजी बर्बादी कंहिं तरह मूं फलाणे खे दोस्त न बणायो हुजे हा। बेशक उन मूंखे भटकायो मूं वटि आयल नसीहत खां ऐं शैतान माण्हुनि खे बेमदद छॾे ॾिए थो। ऐं रसूल अर्ज़ु कयो त ए मुंहिंजा रब मुंहिंजी क़ौम हिन क़ुर खे छॾण जे क़ाबिल ठाहे छॾियो ऐं अहिड़ी तरह असां हर नबी जे वास्ते दुश्मन बणाए छॾिया हुआ। ॾोहारी माण्हू तुंहिंजो रब काफ़ी आहे हिदायत करण ऐं मदद ॾियण जे वास्ते। ऐं काफ़िरनि चयो उन ते क़ुर हिक ई भेरे छो न लाथो वियो, असां ईअं ई उनखे वक़फ़े लाथो आहे जीअं उन सां तुंहिंजी दिलि मज़बूत करियूं ऐं असां उनखे झले झले पढ़ियो ऐं उहे तो वटि को बि मिसाल न आणींदा मगर असां हक़ ऐं उनखां बहितर बयानु आणींदासीं। उहे जेके जहन्नम जी तरफ़ हटिया वेंदा पंहिंजनि मुंहुं भर उन्हनि जी जाइ सभ खां बुरी ऐं उहे सभ खां वधीक गुमराह। ऐं बेशक असां मूसा खे किताब अता फरमायो ऐं उनजे भाउ हारून खे वज़ीर कयो। पोइ असां फरमायो तव्हां ॿई वञो उन क़ौम जी तरफ़ जंहिं असांजी आयतुनि खे कूड़ो सम्झो। पोइ असां उन्हनि खे तबाह करे हलाक करे छॾियो। ऐं नूह जी क़ौम जॾहिं उन्हनि रसूलनि खे कूड़ो चयो असां उन्हनि खे ॿोड़े छॾियो ऐं उन्हनि खे माण्हुनि जे वास्ते निशानी बणायोसीं ऐं असां ज़ालिमनि जे वास्ते दर्दनाक अज़ाब तयारु करे रखियो आहे। ऐं आद ऐं समूद ऐं खूह वारनि खे ऐं उन्हनि जे विच में घणेई क़ौमूं ऐं असां समूरनि वास्ते मिसाल बयानु फरमाया ऐं समूरनि खे तबाह करे मिटायो ऐं उहे ज़रूरु उन ॻोठ खां लंघिया आहिनि जंहिं ते बदतरीन बरसाति थी हुई। पोइ छा उन्हनि उनखे न ॾिठो बल्कि उन्हनि खे जहिड़ो थी उथण जी उमेद ई न हुई। ऐं जॾहिं तोखे ॾिसनि था त तोखे ठठोली जो निशानो बणाइनि था। छा ही उहो आहे जंहिंखे अल्लाह रसूल बनाए मोकिलियो? क़रीब हो जो उहो असांखे असांजे ख़ुदानि खां भटकाए छॾे हा जेकॾहिं असां उन्हनि ते क़ाइमु न रहूं हा। ऐं जो उन्हनि खे पतो पवंदो जंहिं ॾींहुं अज़ाब ॾिसंदा त केरु गुमराह हो। छा तो उनखे ॾिठो जंहिं पंहिंजे ख़्वाहिश खे पंहिंजो महबूद बनाए वरितो? छा तूं उनजी निगहबानी जो ज़िम्मो खणी थो या तूं सम्झी थो त उन्हनि मां घणा ॿुधनि या सम्झनि था? उहे त न आहिनि मगर जहिड़ा जानवर बल्कि उन्हनि खां बि बदतर गुमराह। ए महबूब छा तोखे पंहिंजे रब खे न ॾिठो? छा तो पंहिंजे रब खे न ॾिठो त कीअं पाछो फेरायई ऐं जेकॾहिं चाहे हा त उनखे हिकिड़ी जॻह ते बीहारे करे छॾे हा। पोइ असां सिज खे उन ते दलील बनायो। पोइ असां उनखे आहिस्ते आहिस्ते पंहिंजे तरफ़ सुकेड़े वरितो ऐं उहो ई आहे जंहिं राति खे तव्हांजे लाइ परदो बनायो ऐं निंड खे आराम ऐं ॾींहं खे बनायई उथण पखिड़िजी वञण लाइ। ऐं उहो ई आहे जंहिं हवाऊं मोकिलियूं पंहिंजी रहमत जे अॻियां ख़ुशख़बरी ॿुधाईंदड़ करे। ऐं असां आसमान मां पाणी लाथो पाक करण वारो ताकी असां उन सां जहिड़ो करियूं कंहिं मुअल शहर खे ऐं उहो प्यारियूं पंहिंजी ख़लकियल घणेई चौपाइनि ऐं माण्हुनि खे। ऐं बेशक असां उन में पाणी जी फेर फार रखी जो उहे ध्यानु कनि। पोइ घणनि माण्हुनि न मञियो मगर नाशुक्री करणु। ऐं असां गुरू हा त हर ॻोठ में हिकिड़ो डिॼारींदड़ मोकिलियूं हा। पोइ काफ़िरनि जो चयो न कर ऐं उन सां जिहाद कर वॾो जिहाद हिन क़ुर सां। ऐं उहो ई आहे जंहिं मिलियल ॿ समुंड जारी कया। ही मिठो आहे निहायत मिठो ऐं ही खारो आहे निहायत कोड़ो। ऐं उन जे विच में परदो रखियई ऐं आड़ रुकावट कंदड़। ऐं उहो ई आहे जंहिं पाणीअ मंझां इंसान खे पैदा कयो पोइ उन जा रिश्ता ऐं सुहराण मुक़ररु कयई। ऐं तुंहिंजो रब कुदरत वारो आहे
ऐं अल्लाह खां सवाइ अहिड़नि जी पूॼा कनि था जेकी उन्हनि जो नफ़ो नुक़सानु कुझु बि न करे सघनि था, कुझु बि न करे सघनि। ऐं काफ़र पंहिंजे रब जे मुक़ाबले में शैतान खे मदद ॾिए थो ऐं असां तोखे न मोकिलियो मगर ख़ुशी ऐं ख़ौफ़ ॿुधाईंदड़ करे। तूं फरमाए मां उन ते तव्हां खां का बि मज़दूरी नथो घुरां मगर जेको चाहे पंहिंजे रब जी तरफ़ रस्तो इख़्तियार करे ऐं भरवसो कर उन ज़िंदा ते जेको कॾहिं बि न मरंदो ऐं उनखे साराहींदे संदसि पाकाई बयानु कर ऐं उहो ई काफ़ी आहे पंहिंजे ॿारनि जे गुनाहनि ते ख़बरदार। जंहिं आसमान ऐं ज़मीन ऐं जो कुझु उन्हनि जे विच में आहे 6 ॾींहंनि में पैदा फरमायाई। पोइ अर्श ते इस्तवा फरमायाई जीअं उन जे शान जे लाइक़ु उहो वॾो महिरबान आहे। पोइ तूं कंहिं ख़बर वारे खां उन जी तारीफ़ पुछ ऐं जॾहिं उनखे चयो वञे रहमान खे सजदो कयो चवनि था रहमान छा आहे, छा असां उनखे सजदो कयूं जंहिंजे लाइ तूं चवीं ऐं उन हुकुम उन्हनि खे वधीक गुमराह ठाहियो। वॾी बरकत वारो आहे उहो जंहिं आसमान में बुर्ज बनाया ऐं उन्हनि में ॾीओ रखियाई ऐं चमकंदड़ चंड ऐं उहो ई आहे जंहिं राति ऐं ॾींहं जी मटासटा रखी उन जे वास्ते जेको ध्यानु करणु चाहे या शुक्र जो इरादो करे। ऐं रहमान जा उहे बाना जेकी ज़मीन ते आहिस्ते हलंदा आहिनि ऐं जॾहिं जाहिल उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहिनि त चवंदा आहिनि बसि सलाम। ऐं जेकी राति गुज़ारींदा आहिनि पंहिंजे रब जे वास्ते सजदे ऐं क़याम में ऐं उहे जेकी अर्ज़ु कंदा आहिनि ए असांजा रब असां खां जहन्नम जो अज़ाब फेरे छॾ, बेशक उन जो अज़ाब ॻीचीअ जो घटि आहे, बेशक उहा निहायत ई बुरी जाइ आहे रहण जी। ऐं उहे जॾहिं ख़र्च कंदा आहिनि न त हद टुपनि ऐं न तंगी कनि ऐं उन्हनि ॿिन्ही जे विच में एतदाल ते रहनि। ऐं उहे जेकी अल्लाह सां गॾु कंहिं ॿिए माबूद खे न पूॼींदा आहिनि ऐं नाहक क़त्ल न कंदा आहिनि उन साह खे जंहिंजी अल्लाह हुरमत रखी आहे ऐं बदकारी न कंदा आहिनि। ऐं जेको उहे कमु करे उहो सज़ा लहंदो, वधायो वेंदो उन ते अज़ाब क़यामत जे ॾींहुं ऐं उन में सदाईं ज़िल्लत सां रहंदो। मगर जेको तौबा करे ऐं ईमान आणे ऐं चङा कमु करे ऐं अहिड़नि जी बुराइनि खे अल्लाह चङाइनि सां बदिले छॾींदो ऐं अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। ऐं जेको तौबा करे ऐं चङा कमु करे पोइ बेशक उहो अल्लाह जी तरफ़ मोटियो जीअं मोटणु घुरिबो हो। ऐं जेकी कूड़ी शाहिदी नथा ॾियनि ऐं जॾहिं बेहूदगी वटां लंघंदा आहिनि त पंहिंजी इज़त संभाले लंघी वेंदा आहिनि। ऐं उहे जो जॾहिं उन्हनि खे संदन रब जूं आयतूं यादि ॾियारियूं वञनि त उन्हनि ते ॿोड़ा अंधा थी करे न किरंदा आहिनि। ऐं उहे जेकी अर्ज़ु कंदा आहिनि त ए असांजा रब असां ॾे असांजे ज़ालुनि ऐं असांजे औलाद मां अखियुनि जी थधाई ऐं असांखे परहेज़गारनि जो अॻुवाण बना। उन्हनि खे जन्नत जो सभ खां ऊचो बालाखानो इनाम मिलंदो संदन सब्र जे बदिले ऐं उते संदन इस्तक़बाल थींदो खीकार ऐं सलाम सां। सदाईं हुन में रहंदा, कहिड़ी न सुठी रहण ऐं टिकण जी जाइ आहे। तूं फरमाए तव्हांजी का अहमियत कान आहे मुंहिंजे रब वटि जेकॾहिं तव्हां उन जी पूॼा न कयो। पोइ तव्हां कूड़ो चयो, पोइ इजो थींदो उहो अज़ाब जेको चिंबड़ी रहंदो। मोहतरम नाज़रीन, ही हुई सूरह फुरक़ान। हिन में आयत सजदा बि आहे त जेकी दोस्त हिन तर्जुमे खे ॿुधनि था उन्हनि खे अर्ज़ु आहे त उहे आख़िर में सजदे तिलावत बि ज़रूरु अदा कनि। उम्मीद आहे तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हूंदी। नेक्स्ट वीडियो जे लाइ इंशाअल्लाह हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।